वारे में दर्जी काजे सर ते सिंधु दरिया मथां केनालनि जी अॾावत ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबे ख़िलाफ़ एहतिजाजी रैली मुज़ाहिरो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। वारे में दर्जी कारीगर यूनियन जे मास्टर टेलर तरफ़ां पुराणी सिटी होटल खां अब्दुल जब्बार छुट्टो, मोहसिन रज़ा अबड़ो, इरफान छुट्टो, मुरीद ख्वावड़, आरिफ तुनियो ऐं ॿियनि तरफ़ां सिंधु दरिया मंझां तकरारी केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग वारे मनसूबे ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतिजाजी रैली कढी वई। रिपोर्ट मूजिबि वारे में दर्जी कारीगर यूनियन जे सर ते मास्टर टेलर्स तरफ़ां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी सिंधु दरिया मंझां तकरारी केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग वारे मनसूबे सबबि वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ पुराणे सिटी होटल स्टॉप खां अब्दुल जब्बार छुट्टो, मोहसिन रज़ा अबड़ो, इरफान छुट्टो, मुरीद अली ख्वावड़, आरिफ तुनियो ऐं ॿियनि तरफ़ां एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त मुल्क जा कंपनियुनि जी मार्फत ख़ैराबाद ज़मीनुनि खे पंहिंजो पाण लाइ ज़रख़ेज़ बणाइण जे मनसूबे तहत सिंधु दरिया मथां नवां केनाल अॾे लखें क्यूसिक पाणी खणण जा सांबिया करे रहिया आहिनि, जंहिं वसीले सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं ऐं करोड़े सिंधी माण्हुनि जे जियापे जो दग बंदि थी वेंदो, जंहिं ख़िलाफ़ सिंधी माण्हू मुसलसल दाहें बि रहिया आहिनि, पर हुक्मरान बज़िद आहिनि त केनाल तामीर कया वेंदा, जंहिं मां ज़ाहिर आहे त हू पंहिंजी ज़मीननि खे आबाद करण लाइ सिंध जे करोड़े माण्हुनि खे मौत जे मुंहं में उछलण लाइ बि तयार आहिनि। हुननि चयो त मुल्क जी वफ़ाक़ी हुकूमत सिमट साथारी ऐं सहूलियतकारी कंदड़ सूबाई इख़्तियारनि खे पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करण ऐं सिंधियुनि जे बुनियादी हक़, सबर ऐं रवादारीअ खे सम्झण जी कोशिश कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची